नाज़रीन, कश्मीर में भारत की जारहत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ कंबर में भी कारो ॾींहुं मल्हायो वियो आहे। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि तरफ़ां ऐं स्कूली शागिर्दनि तरफ़ां रैली भी कढी वई आहे। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ये असांजे कश्मीरियुनि सां जेका ज़ुल्म थियनि था उन जे सिलसिले में असांजी पूरी सिंध गवर्नमेंट पूरी पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हायूं था ऐं अॼु असां सभु उन सिलसिले में गॾु थिया आहियूं ऐं असांजो कश्मीर इंशाअल्लाह ताला हिकु ॾींहुं आज़ादु थींदो, असांजी इहा उमेदु आहे। अॼु 27 अक्टूबर ऑक्यूपाइंग फोर्सिस जो ॾींहुं आहे, अॼु ब्लैक ॾींहुं आहे, छो त हिन ॾींहं ते 1947 ते कश्मीर में इंडियन फोर्सिस ऑक्यूपाए कयो कश्मीर खे। असां सॼे दुनिया में इहो मैसेज ॾींदा आहियूं त हे जेको आहे ब्लैक ॾींहुं इन लाइ मल्हायो वेंदो आहे छो त पाकिस्तान खां हे जेको आहे अलॻि कयो वियो। जॾहिं 1947 में फ़ौजियूं जेको आहे इंडिया नाजाज़ तौर ते घिरी आयूं कश्मीर में, उते नाजाज़ कब्ज़ो कयो, उन जेको आहे ॾींहं खे जेको रिंदण लाइ, उन ॾींहं खे सॼी दुनिया खे जेको आहे आगाह करण लाइ असीं ब्लैक डे हर साल मल्हाईंदा आहियूं। अॼोकी इन रैली जो मक़सदु इहो आहे त अॼु खां 3 साल अवल जेको इंडिया सरकार कश्मीर जे अंदरि ब्लैक लॉक कई, यानी कि सॼे कश्मीर खे बंदि करे छॾियो, उन जे ख़िलाफ़ु पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान हुकूमत ऐं पाकिस्तान जे हर तबिके सां वास्तो रखंदड़ माण्हू अॼु ताईं जेको आहे सो एहतजाज कंदा था अचनि। पर आलमी दुनिया खे अॼु ताईं 3 साल गुज़री विया आहिनि त कश्मीरनि जे हाल ते ऐं उन्हनि जे बचनि ते, उन्हनि जे रोज़गार ते, उन्हनि जी ज़िंदगी बसर करण ते को बि हिमल ताईं ध्यानु। कंबर वासियुनि बि कश्मीरियुनि सां यकजहती जो भरपूर इज़हार कयो आहे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़, कंबर।